पीराने पीर हज़रत गौसल आज़म के औलाद मां किन शहज़ादनि पान के पीर के पुट के नस्बत से पीरज़ादा सॾायो। अहिड़े तरह सॼी सिंध में पीरज़ादा ज़ात जा बाशिंदा रहनि था। मुगेरनि ऐं पवरनि के एक पाड़े जो नालो पिणु पीरज़ादा है। एस सादिक अली के लिखण मूजिब पीरज़ादा कुरैशी आहिनि। मुतअलवी सैयदनि के जराड़ शाख मां सखी हाशिम शाह ऐं सखी पीर रुकनुद्दीन शाह जो औलाद पिणु पाण खे पीरज़ादा सॾाए थो। औज़ुबिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम। द हिस्ट्री ऑफ सिंध में मां आहियां अवां जो पंहिंजो तामीर हुसैन। कीअं आहियो अवां सभु? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदव, अलाह पाक जे अमान में हूंदव। अॼु जो असांजो वीडियो पीरज़ादा ज़ात जे बारे में थियण वारो आहे। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त जो ही वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। त हलूं था पंहिंजे हिन वीडियो जी तरफ़। सिंध में रहंदड़ एक ज़ात हिन वक्त सिंध का सवाइ पंजाब में भी पीरज़ादा आबाद आहिनि। हिननि जी अक्सरियत पुराणे सखर में रहंदड़ आहे, जेके शाह खैरुद्दीन के खलीफ़े मियाँ जमालुद्दीन जो औलाद चया वञनि था। मियाँ जमालुद्दीन 1605 ईस्वी धारे पुराणे सखर में अची वेठो। उन्हनि पीरज़ादनि मां मियाँ ग़ुलाम मोहम्मद मशहूर अदीब थी गुज़रियो आहे, जंहिं 1670 ईस्वी में शाह खैरुद्दीन ते काशीअ जो गुंबज़ अॾायो। हाणोका पीरज़ादा मियाँ शेर मोहम्मद के ख़ानदान मां आहिनि, जेको पंहिंजे भाउ मियाँ ग़ुलाम मोहम्मद जी वफ़ात खां पोइ सजादा नशीन थियो हो। हिन ख़ानदान में केतिरियूं ई मशहूर शख़्सियतूं पैदा थियूं। 20वीं सदीअ में बरक़ सियासतदान पीरज़ादो अब्दुल सत्तार हिन ख़ानदान में पैदा थियो, जेको 1 यूनिट वारे दौर खां अॻु सिंध जो वज़ीर आज़म हो। पीरज़ादनि जो ताल्लुक़ सैयदनि या पीरनि जे ख़ानदान सां आहे, जेतोणीकि उन्हनि में फ़र्क़नि जे हवाले सां फ़र्क़ु मौजूदु आहे। पीरज़ादा सॼी दुनिया में 70% सुन्नी मुसलमाननि में मिलनि था। पाकिस्तान ऐं उत्तर हिंदुस्तान में इस्लाम जे सुन्नी शाख सां खेनि हमदर्दी आहे, जॾहिं त उन्हनि जे अंदरि हिकु नंढड़ी उकलियत मौजूदु आहे, जेके आगा ख़ान ऐं उन खां पोइ 30% शिया मज़हब जे अमलनि खे फ़ाल तौर ते मञनि था। क़ौमियत जे बुनियाद ते पीरज़ादा ख़ानदान सां तेलुक रखंदड़ हर फ़र्द हिकु हाशिमी बिलल लाइन में अचे थो, जेको मके में पैदा थिए थो। उन्हनि जो ताल्लुक़ असल में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़बीले बनु हाशिम सां आहे, जेको घणो करे सऊदी अरब में मिले थो। उहे मुस्लिम बिन अकील, जेको कूफा में करबला जो पहिरियों शहीद हो, उन जे औलाद मां आहिनि। करबला जे सानिए खां पोइ सऊदी अरब खां सोवियत यूनियन, ईरान, तुर्की, अफ़गानिस्तान, बरे सगीर वग़ैरह जे मुल्कनि ॾांहुं वॾी ललपड़ाण करण जा निशान मिलिया आहिनि। सिंध जे तारीख़ में हिन लक़ब जो सभ खां अवल दर्ज थियल मिसाल नूरुद्दीन पीरज़ादो नाले हिकु मुग़ल दरबारी आफ़ीसर वटि मिले थो, जंहिं 1693 ईस्वी में पंजाब जे शहर नूर महल में ख़िदमतूं सरांजाम ॾिनियूं। ब्रिटिश एम्पायर एहसान पीरज़ादो अमृतसर में कालीन वनाइण वारे गिल्ड खे हलाईंदो हो, जेको अंग्रेज़नि जे शाही ख़ानदान जे मेंबरनि ऐं एंग्लो आरिस्टोक्रेट्स जे इस्तेमाल लाइ कालीन ठाहींदो हो, जेके बरतानवी राॼ में रहंदा हुआ। जहिड़ोकि सर जॉन लॉरेंस पंजाब सूबे जो पहिरियों बरतानवी गवर्नर थियल हो। तुर्कीअ में पीरज़ादनि जी इब्तिदा जीअं त उहे विच एशिया में रहंदा हुआ, उन्हनि जी मौजूदगीअ जो तर्जुमो पिणु अंगूर उस्मानी सल्तनत जे दायरे में आहे। 1710 जे आख़िर में उस्मान मरदम शुमारी जा रिकॉर्ड ज़ाहिर कनि था त पीरज़ादा तुर्कीअ जे म्यूनिसिपैलिटीज़ जहिड़ोकि इस्तंबुल, डेंज़ली, बोरसा ऐं टोकात में रिहाइश पज़ीर हुआ, जिन जा पेशो टेक्सटाइल, फाइनेंस ऐं फ़ौजी सर्विस जे चौधारीअ घुमी रहिया हुआ। कुनियत पीरज़ादो 1741 ईस्वी जे रिकॉर्ड मूजिब कापी कोलो सिवरलेरी में बनपाशी या मेजर जो दर्जो रखे थो, या सल्तनत उस्मानिया जे क्यूलरीअ जे 6 डिवीज़न में तुर्कीअ जे पीरज़ादनि बि साॻिए अंदाज़ में कालीन उणाइण जी मश्क कई। सिंध में पीरज़ादनि जो हिकु वॾो कुटुब लाड़काने ज़िले में मोहन जे दरे भरिसां बुलहेरजीअ में रिहाइश पज़ीर आहे। हिन ख़ानदान मां केतिरा अदीब ऐं शाइर मशहूरु आहिनि। गीतनि जो मशहूरु शाइर मीर मोहम्मद पीरज़ादो, अदीब मुहक़िक़ अनवर पीरज़ादो, नौजवान अदीब ऐं शाइर गोस पीरज़ादो, शाह मोहम्मद पीरज़ादो, माका पीरज़ादी, अमर पीरज़ादो, फैज़ पीरज़ादो, मसरूर पीरज़ादो, लतफ़ पीरज़ादो ऐं ॿिया केतिरा ई बि हिन ज़ात सां ताल्लुक़ रखनि था। टीवीअ जे दुनिया में उस्मान पीरज़ादो, समीना पीरज़ादो बि शोहरत माणी आहे, जिन जो ताल्लुक़ पंजाब जे पीरज़ादे ख़ानदान सां आहे। त इंशाअल्लाह उम्मीद आहे त अॼु जो असांजो ही वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त मिलंदासीं अहिड़ी दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।